कुछ शुरुआती दौर आहे जेका ही शुरुआती दौर आहे हिनखे सुमरन जे दौर खे बुनियादी दौर चयो वेंदो आहे। सुमरन जे दौर खे बुनियादी दौर चयो वेंदो आहे। ॿियो त हिन में ॿिया हिन में काई मतिलबु नथी मिले त हिन खां अॻु में को अहिड़ी बुनियादी तारीख़ पढ़ी हुजे त सिंधीअ अदब में अहिड़ो को ॿियो दौर हुजे। हिन दौर में जेके रोमानवी दास्तान शुरू थिया जिन खे माण्हुनि गाह जी सूरत में माण्हुनि ॿियनि खे ॿुधाईंदा जंहिंमें शाह लतीफ़ जूं 7 सुरमियूं मां 6 जो तालुक़ु हिन दौर सां आहे। जेके ससी मारी मुंबल सोरठ लेला सुहिणी हिननि किस्मनि खे भटनि ऐं बहाननि छा में बहाननि में ॻाए वॼाए मशहूरु कयो। ॻाए घणो मशहूरु कयो हिननि में। हुन खां बाद मजहब कचहरियुनि में वेही करे हिननि खे वॾे सोज़ों सां ॿुधंदा त हिन में लेखक मेमण अब्दुल मजीद सिंधी थो चवे अवाइली शेर खे गाह चयो वेंदो जेको लफ़्ज़ गाए या ॻाइण मां वरितो निकितो आहे। इब्तिदाई वाक़ियाती शाइरी हीअ जेका गाह हो इहा इब्तिदाई वाक़ई शाइरी हुई। सिंधी दौर जी शुरूआती इन खां बाद में जेका रज़्मिया शाइरी थी रज़्मिया शाइरी बि हिन दौर में शुरू थी। रज़्मिया मतलब जंगी शाइरी जंग जे बारे में रज़्मिया शाइरी जेका जंग घणनि आलमनि जो ख़्यालु आहे त जेका बि दुनिया जी शाइरी शुरू थी आहे उहा रज़्मिया शाइरी जे करे शुरू थी आहे। तंहिंमें घणियूं जंगियूं लॻियूं जेके सुमरन ऐं गुजरनि जूं लड़ायूं लॻियूं 1150 खां 1250 ताईं। हिननि दौर में जेको चारण नाले हिननि जो हिकिड़ो हमराह हो उन मतिलबु जंग जी दौर में कंहिं बामीअ जो मतिलबु सुमरन जेको ॾियण जो कयो उन ते मतिलबु सुमरन खे न कुझु शाइरी करे ॿुधायो। उन खां बाद
मज़हबी शाइरी हिन दौर जी ॿियो नंबर मेन मज़हबी शाइरी। मज़हबी शाइरी सुमरन जे दौर में इस्माइली फ़िरके जे रड़े इमाम हिन दौर में जेको छा थियो, इस्माइली फ़िरके जे रड़े इमाम पंहिंजे दाईअ खे 1770 ईस्वी में सिंध में मोकिलियो, छाजे लाइ? तबलीग लाइ, जंहिंजी तबलीग जे करे सोमरा हुक्मरान ऐं ॿिया केतिरा ई सिंधी मुस्लमान थिया। ऐं ॿिया सिंधी केतिरा ई मुस्लमान थिया। पीर सदरुद्दीन शाह जेका तबलीग लाइ शाइरी कई उन्हनि खे गुनान या ज्ञान चयो वेंदो आहे, जंहिंमें शाह साईं जो मतिलबु शाह मनी अहिड़ो अथनि जे सुबह जागनि, इहो बि पाण पीर सदरुद्दीन शाह जो आहे, जंहिंमें खां बाद पंहिंजा अक़ीदा मुस्लमाननि खे सम्झाइण लाइ जेका हिननि सिंधी ख्वाजकी सिंधी तरतीब ॾिनी उनखे 40 अखरी बि सॾियो वेंदो आहे, जंहिंजे करे उन्हनि मुस्लमाननि खे सम्झाइण लाइ अक़ीदा सम्झाइण लाइ। उन खां बाद आहे गेच जेका अॼुकल्ह शादियुनि या ॿियनि ख़ुशीअ जे मौक़नि में ॻायो वेंदो आहे, जेको घणो करे त असां शादियुनि में ई ॿुधंदा आहियूं, जंहिंखे सेरो बि चयो वेंदो आहे, जेके लफ़्ज़ ॻाए मां निकितो आहे, जेको कोहिस्तान में अॼु बि अञा बि औरतूं उतां वारियूं ॻाइनि थियूं कोहिस्तान में, ऐं हिन लफ़्ज़ खे बाद में ॻाज ऐं गेच चयो वेंदो आहे। हिन जा मतिलबु मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। उन खां बाद मतिलबु हे लोक शाइरी सिंधी लोक अदब में जो माना हे बि मेन हिसो आहे गेच लफ़्ज़, जेका असां शुरूआती सिंफ ॿुधाईंदासीं त शुरूआत जी सुमरन जे दौर में थी, जंहिंजी मौजूद चऊं मरखां शेखिणी हुई। मरखां शेखण हिन दौर जो हाणे अदबी जाइज़ो वठंदासीं। हिन दौर जो अदबी जाइज़ो, दास्तान जेके बि दास्तान आहे, मिसाल तौर मेन दास्तान सुसरी पुनू वारा, या उन खां अॻु में लोक या हूंदी कहाणियूं हूंदियूं, उन्हनि खे माण्हू पंहिंजे मच कचहरनि ते वेही करे उन्हनि खे ॻाईंदा हुआ, उन्हनि खे गेच जी सूरत में ॻाईंदा हुआ हुते। उन जे करे उन खां बाद आहे रज़मिया शाइरी जी जेका शुरूआत थी। रज़मिया मक़सद जंगी जेका भागू भान जेके हिन जो मेन अदब जो हुयो, ॿियो चारण सिंधी अदब जा बि माना शुरूआती हिसाब सां शाइर हुआ, जन माना भागू भान हिकिड़ो सुमरन जो सलाहकार ई चयो वेंदो आहे शायदि, वधीक कंप्लीट चेक कजो। उन खां बाद आहे गुनान या ज्ञान, जेको मतिलबु सिंधी अदब जी अदबी जाइज़े में ॾाढा ॾिसंदा रहूं ॿीहर, त गुनान जेको आहे तबलीग लाइ इस्तेमालु कयो वियो, मुस्लमाननि खे अक़ीदा सम्झाइण लाइ, उन्हनि खे मतिलबु पंहिंजी शाइरी जी क़िस्म जी सूरत में उन्हनि खे सम्झायो वियो। इन खां बाद गेच या सेरो बि मतिलबु हिन ई दौर जो आहे, जंहिंजी शुरूआत माई मरखां शेखण कई। इन खां बाद ख्वाजकी सिंधी मक़सदु गुनान जो हिसो आहे, जंहिंमें 40 अखरी या जेका पीर सदरुद्दीन शाह जेका मतिलबु तरतीब ॾिनी। उन खां बाद आहे फनी खूबियूं सुमरन जे दौर जूं कहिड़ियूं
हिजू गोईअ जा बि आसार मिलंदा इन दौर में। इन खां बाद आहे बेत या गाह। जेको आहे न बेत, जेके बेत या गाह चया वेंदा, हाणे हिते बेतनि जी थो ॻाल्हि करे, ते बेतनि जी था ॻाल्हि कयूं त बेत या गाह चया वेंदा उहे जेके आहिनि हिंदी छंद विद्या जी, जेका हिंदी छंद विद्या जी जेका सिंफ़ आहे दुआ छंद जी तिर्ज़ ते मिलनि था, जंहिंमें हर बेत में ॿ सिटूं थींदियूं। हिंदी छंद विद्या जी दुआ छंद सिंफ़ आहे जेका, जंहिंमें हर बेत में ॿ सिटूं मिलनि थियूं, ऐं हिननि जी जेको हर काफ़ियो जेको आहे मिसर जी आख़िर में ईंदो आहे। उन खां बाद सोठा छंद मौजूदु मिलिया। के बेत जेके आहे हिननि बेतनि में बि ॿ सिटूं थींदियूं आहिनि। हिननि बेतनि में सोठा छंद कुझु सोठा छंद बि मिलिया, जंहिंमें ॿ सिटूं थींदियूं आहिनि। काफ़ियो ॿिन्ही सिटनि जे विच में ईंदो आहे। काफ़ियो जेको आहे हर ॿिन्ही सिटनि जे विच में ईंदो आहे। कुझु 3 सिटनि वारा बेत बि मिलनि था, मन मख़सूस कुझु कई थी करे। उन खां बाद पहिरियां दोहा या सोठा छंद वारी पहिरीं सिट या सोठा छंद वारी ॿी सिट, दोहा छंद वारी ऐं टी सिट जेके हिन में 3 सिटनि वारा बेत मिलनि था, हुननि में जेका आहे पहिरीं जेका आहे सिट आहे उहा दोहा या सोठा वारी हूंदी आहे। ॿी जेका हूंदी आहे दोहा छंद वारी हूंदी आहे, ऐं टी जेका हूंदी आहे सोठा छंद वारी हूंदी आहे। हिते सिंधी अदब जो दौर मुकमल थियो। इन खां बाद पढ़ंदासीं सभनि जो दौर। पहिरियों दौर मुकमल थियो।